जज़ाकल्ला ख़ैर। अच्छा, ही अॻियूं सवाल आहे जेको रमज़ान जे रहियल रोज़नि मुतालिक़ आहे। ही सवाल कराची खां मोहतरम अब्दुर्रहीम नोड़ियो साहब जिन कयो आहे। पाण पुछनि था त गुज़िरियल रमज़ान जा कुझु रोज़ा शरई उज़ब सबबु रहिजी विया जेके अञा न रखिया आहिनि, छा उन्हनि रोज़नि जो सिर्फ़ु फ़िदियो अदा कबो या रमज़ान खां पोइ उहे रहियल रोज़ा वरी रखिबा? के शरई उज़र जे सबबु जेकॾहिं को माण्हू रोज़ा छॾे थो बिलफ़र्ज़ बीमारी जे करे या सफ़र जे करे, उनखे घुरिजे रमज़ान खां पोइ जेतिरो जल्द थी सघे उन्हनि रोज़नि जी क़ज़ा ॾे, उहे रहियल रोज़ा वापसि रखे। पर जेकॾहिं को माण्हू ताख़ीर करे थो ऐं रमज़ान जो महीनो अॻे साल रमज़ान जो महीनो अची वञे थो, त इन ई सिलसिले में सहाबा किराम सैयदना अब्दुल्ला बिन उमर, इब्न अब्बास, अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हुमा जो क़ौल आहे त जेकॾहिं ॿियो रमज़ान अची वञे थो, रमज़ान जे रोज़नि खां पोइ हू रहियल रोज़ा बि रखंदो ऐं हर रोज़े जे बदिले हिकिड़े मिस्कीन खे खाधो बि खाराईंदो, क़ज़ा बि ॾींदो, कफ़ारो बि अदा कंदो। 3 सहाबा उन्हनि जो इहो क़ौल आहे। अगरचे कुझु उलमा जेके आहिनि से हिन ॻाल्हि जा क़ाइल आहिनि त उनखे सिर्फ़ु जेका सा क़ज़ा ॾियणी आहे, कफ़ारो उनखे अदा कोन्हे करिणो। जीअं इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह जो रुझान बिन तरफ़ आहे, इमाम इब्न हज़म, अल्लामा शौकानी, शेख इब्न उसैमीन रहमहुल्लाह, इन्हनि जी माना त फ़तवा इहा ई आहे त सिर्फ़ु जेका सा माना क़ज़ा ॾे। लेकिन होॾां साहबा जो कौल मौजूदु आहे, जेकॾहिं ताख़ीर थी वञे थी, ॿियो रमज़ान अची वञे थो ऐं बाद में हू रोज़ा रखे थो, त रोज़ा बि रखंदो ऐं उन सां गॾु कफ़ारो बि अदा कंदो, हर रोज़े जे बदिले हिकु मिस्कीन खे खाधो खाराईंदो।